प्यारी साध संगत तव्हां सभिनी जो स्वागत आहे हिन सत्संग में। श्रीमद् भगवत गीता तंहिं ते असां सत्संग करे रहिया आहियूं। 18 अध्याय जो अॼु 67 नंबर श्लोक श्रवण कंदासीं। लगभग समाप्ति आहे ऐं सार ॻाल्हि श्री कृष्ण भगवान ॿुधाए रहियो आहे। शरणागति सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज। शरणागति माना भगवान जे अॻियां शरणागत थियण। इहा आख़िरी शिक्षा आहे कृष्ण भगवान जी। पोइ तंहिंखां पोइ 67 नंबर श्लोक में कृष्ण भगवान अर्जुन खे हिकु थोरी सावधान करण वारी ॻाल्हि चए थो। चएसि थो अर्जुन, जेको मां तोखे ॿुधायो ज्ञान ॾिनो इहो परम गोपनीय आहे, लिकाइण जहिड़ो आहे, हर कंहिंखे ॿुधाइण जहिड़ो न आहे। छो त हर कोई पचाए न सघंदो आहे। फ्री लिकाइण जो मतिलबु इहो कान्हे कि कोई कीमती शइ या सांसारिक जीअं चवंदा आहियूं धन पदार्थ, उहो कान्हे, आहे फ्री। पर पात्र कोन मिलंदो जेको हुनखे सम्झी सघे, बल्कि हृदय वारो न हूंदो या जीवन में कष्ट न ॾिठो हूंदई, धर्म साधना न कई हूंदई, त उहो त पाण इन जो नुक़सान ई कंदो, इन जो ग़लति उपयोग कंदो। तंहिं करे अर्जुन हीअ ॻाल्हि जेका आहे जिते हजम थिए उते ई प्रगट कजां। दरअसल असां सभिनि खे इहा शिक्षा आहे कि जेको असां ॿुधोसीं भगवत गीता ते सत्संग, उहो हर कंहिंखे ॿुधाइण मां फ़ाइदो कोन अथव, ॾाढा सम्झंदव बि कोन। उहो ई कृष्ण भगवान ॿुधाए थो। इदम तेन अतपस्काय न अभक्ताय कदाचन न च अशुश्रूष्वे वाच्यम न च माम ये अभ्यसूयति। हिकु त अतपस्वीअ खे इहो ज्ञान न ॾिजां, इहो असां ॿुधी चुका आहियूं। जे तपस्या न कई हुजे, कष्ट न ॾिठो हुजे धर्म जे मार्ग ते। ॿियो आहे अभक्ताय च न, जेको भगत न आहे, जंहिंजे हृदय में प्रेम न आहे, जेको विश्वास नथो करे भगवान में, जंहिंजी काई श्रद्धा कान्हे धर्म ग्रंथनि में या शास्त्रनि में, उनखे न ॿुधाइजां। हू ॿुधंदो बि कोन। जेको अभक्त हुजे, न श्रद्धा न विश्वास, बल्कि भक्तिअ जो विरोधी हुजे, भगतनि खे चवंदो हुजे अंध भक्त आहिनि, इहे त अंधविश्वासी आहिनि, असां पढ़ियल लिखियल आहियूं, असां दिमाग़ सां माइंडेड आहियूं, अहिड़े खे भगवत गीता न ॿुधाइणु खपे। हू ॿुधंदो बि कोन, उल्टो मजाक उॾाईंदो। अभक्त, जंहिंजे हृदय में प्रेम कान्हे ऐं जेको हृदय सां ई कोन जीअंदो आहे, जेको अहंकार सां जीअंदो आहे, स्वार्थ सां लोभ सां जीअंदो आहे, उहो अभक्त, अभगत, भगत न आहे उहो। उनखे न ईंदी सम्झ में ॻाल्हि। उनखे त ॾाढनि कंहिंखे धन सम्झ में ईंदो आहे, लोभीअ खे लोभ सम्झ में ईंदो आहे, अहंकारी खे अहंकार सम्झ में ईंदो आहे, लोभीअ खे धन जी भाषा सम्झ में ईंदी आहे कि ॿिनि जा चार कीअं थियनि। अहंकारीअ खे थोरी उस्तति कयोसि, तारीफ़ कयोसि त कमु करे छॾींदो। जंहिंजी जहिड़ी वृत्ति हूंदी आहे
उनखे उन ई माध्यम सां ई असां जोड़े सघूं था। भगवत गीता सां जुड़ण लाइ भगवत भक्ति खपे। त जंहिंमें भक्ति न हुजे, भक्तिअ जा गुण न हुजनि, उल्टो मजाक उॾाईंदो हुजे भगतीअ जो, त उनखे न ॿुधाए, छो त ही ॾाढो गोपनीय आहे, अति गोपनीय ज्ञान आहे। गोपनीय जो अर्थ आहे न सम्झण, हर कंहिंखे सम्झ में न अचण वारो ज्ञान आहे। कुछ ॻाल्हियूं गोपनीय थींदियूं आहिनि, उन्हनि में ही भगवत गीता जो ज्ञान बि आहे। सत्य गोपनीय थींदो आहे, धन कोई गोपनीय कान्हे। धन माण्हू केॾो बि लिकाए ख़बर पइजी वेंदी आहे, ऐं लिकाईंदो बि त उहो लिकंदो कोन्हे, कंहिं न कंहिं वटि पहुची वेंदो आहे, जंहिंजे प्रारब्ध में हूंदो। पर माण्हू धन लिकाईंदो आहे, सोचींदो आहे धन गोपनीय आहे, ऐं ॿुधाईंदो बि कोन्हे कि मुंहिंजी घणी कमाई आहे, घणो आहे मूं वटि। माण्हू सोचींदो आहे धन गोपनीय आहे। न, धन गोपनीय कान्हे, गोपनीय आहे प्रेम, प्यार नज़र कोन ईंदो आहे। वास्तविक जेको तत्व आहे प्रेम, उहो गोपनीय आहे। सत्य गोपनीय आहे, ॾिसण में कोन ईंदो आहे। त ही ज्ञान भी गोपनीय है। श्री कृष्ण भगवान जी वाणी जो ज्ञान वो अति गोपनीय है। त हर कंहिंजे अॻियां नथो ॿुधाए सघिजे, हर कंहिंखे नथो ॾेई सघिजे। वधीक न हिननि जे लाइ मना कई आहे। अज्ञानीअ खे भली ॿुधायो, पर अभक्त खे न ॿुधायो। अज्ञानीअ खे भली ॿुधायो, मूड़ खे, पर जेको भगत न आहे, अभगत आहे, उहो पचाए कोन सघंदो, हुनजे वस जी ॻाल्हि कान्हे। अभगत ऐं जोरीअ त कमु थींदो बि कोन्हे। कंहिंखे जोरीअ तव्हां अगरि कंदा त उन खां अञा परे भॼंदव। चाहे ॿार खे पालण में तव्हां जोरीअ हुनखे सुठी शिक्षा बि ॾियो त चवंदो इहो त कोन कंदुमि हाणे। त इन करे कंहिंखे जोरीअ बि नथा करे सघूं। जंहिंखे भक्ति न आहे, प्रेम न आहे, श्रद्धा न आहे, उनखे असां अगरि जोरीअ भगवत गीता चवंदासीं बि त उहो परे भॼंदो ऐं अञा जीवन भर लाइ परे न थी वञे। इहो खतरो आहे। इन करे उनखे न ॿुधाइजे, उनजो ई नुक़सान थी वेंदो, अञा परे थी वेंदो। सत्संग को जोरीअ करण जी शइ आहे बि कान्हे। सत्संग में, ज्ञान में जोरीअ जोड़ण जो सिस्टम हो ई कोन कॾहिं। प्रचार करण जो न हो सिस्टम। जंहिंखे जिज्ञासा हुजे, जंहिंखे प्यास ताईं पहुचे। पर जीअं अॼुकल्ह हली रहियो आहे प्रचार, माण्हुनि खे जोरीअ चवण कि हमारे सत्संग में आ, एक बार चल के देख, त उन सां उल्टो ई थींदो। त हिकु तपस्वीअ खे न, ॿियो अभगत खे न। जंहिंजे जीवन में तपस्या न हुजे, उनखे सम्झ में न ईंदी ॻाल्हि, ऐं जंहिंजे जीवन में भक्ति न हुजे, उनखे बि सम्झ में कान ईंदी। पर प्रश्न तो पैदा थिए कि भक्ति भी कान अथसि, तपस्या भी कान अथसि, पर इच्छा अथसि ॿुधण जी, त उनखे ॿुधाइजे। हा, उनखे ॿुधाए सघिजे थो अगरि जिज्ञासा आहे त। जिज्ञासु थी करे अगरि आयो आहे, जिज्ञासु खे ॿुधाए सघिजे थो ही ज्ञान, पर हिकदमि न, उनखे धीरे धीरे ई सम्झाए सघिबो। पहिरीं जीअं ॾीए, अगरि कंहिंखे त्राटक कराइणो हूंदो आहे त पहिरीं चइबो आहे ॾीए खे ॾिस, ॾीए जी लौ खे ॾिस, पोइ धीरे धीरे वधंदो, सूरज खे बि ॾिसी सघंदे हिकु ॾींहुं। तीअं ई हुनखे धीरे धीरे सम्झाइणो पवंदो। हुनखे धीरे धीरे ई महिमा सम्झ में ईंदी, हिकदमि न। जीअं तव्हां कथा ॿुधी हूंदव
हिकिड़े संत पंहिंजे हिकिड़े शिष्य खे हिकिड़ो पत्थर ॾिनो, चईंसि वञी करे हिन जो मूल्य पतो करे आ। मूल्य घणो आहे, विकिरणो कान्हे, पर बसि पतो करणो आहे। शिष्य वियो पहिरीं त सब्जी वारे वटि, सब्जी वारे पत्थर ॾिसी चयईंसि थोरा धाणा ॾेई सघे थो हिनजे बदिरां। हुन चई न विकिरणो कान्हे। किराने वारे वटि वियो, किराने वारे चई सुठो पत्थर आहे, मजबूत थो लॻे, मां तोखे थोरो सीधो सामान ॾेई छॾींदोमांइ। वरी ॿिए हंधि वियो कपिड़े वारे वटि, जौहरीअ वटि जॾहिं पहुतो, सोनारे वटि बि वियो, जौहरीअ आख़िरीअ में चयो यार ही त अनमोल पत्थर आहे, हिन जी क़ीमत करोड़नि में आहे, ही सामान्य कोन्हे, हुन जी विकिरणो कान्हे। पोइ आख़िरीअ में वापसि आयो संत वटि, चई साईं मां हैरान थी वियुमि, कंहिं हिन जो मूल्य 2 पैसा लॻायो, कंहिं 2 रुपया लॻायो, कंहिं 200 रुपया लॻायो, कंहिं 2000, कंहिं 2 लख, कंहिं 2 करोड़। इहो चक्कर छा आहे? संत चईंसि हिन जो मूल्य अञा बि उन 2 करोड़ वारे खे बि कोन्हे ख़बर। ही पारस पत्थर आहे, ही लोह खे छुओ वञे त सोन थी वञे, ही अञा बि अनमोल आहे। जंहिंजी जेतिरी मति उन जो ओतिरो मूल्य लॻायो। तीअं भगवत गीता जो मूल्य हर कंहिं पंहिंजे पंहिंजे अनुसार लॻायो आहे। अनेक महापुरुषनि त इहो मूल्य लॻायो आहे। स्वामी राम सुखदास जहिड़नि किन खां पोइ त एंड आहे। भगवत गीता असांजो जीवन सुधारे छॾियो, भगवत गीता असांजो जन्म सार्थक करे छॾियो, इहो अनुभव आहे। भगवान सां मिलाए छॾियो, शरणागति ॾियारे करे। ऐं किन जे लाइ वरी कुझु कान्हे ई आहे, पुस्तक आहे, कंहिंखे 5 रुपए में मिली वेंदी, कंहिंखे 10 रुपए में मिली वेंदी, कोई वरी पाठ कंदो आहे। हर कंहिंजे लाइ भगवत गीता जो मूल्य अलॻि अलॻि आहे। जिज्ञासुअ खे धीरे धीरे सम्झाए सघिजे थो, पर अभगत हुजे, अतपस्वी हुजे, उनखे सम्झ में कोन ईंदो, ऐं जोरियत करे ई नथा सघूं। लिखियल आहे 3, जंहिंखे ॿुधण जो शौक़ु ई कान्हे, ॿुधण जी इच्छा ई कान्हे, उनखे बि न ॿुधायो। जेको ॿुधण ई नथो चाहे, उनखे ॿुधाईंदा छा? उनखे ॿुधाइण पर ॾाढा इहो कंदा अथव। हमारे सत्संग में आके देख, जोरी उनखे चवंदसि ज्ञान है ऊंचा, रटाए करे वो चवंदसि ऊंचा ज्ञान है। कृष्ण भगवान चए थो न च अश्रुषुवे, जेको ॿुधण ई नथो चाहे उनखे छा कबो, छॾे ॾिबो। तूं नथो ॿुधण चाहीं त छॾ, छो न ॿुधण चाहींदो? लोभीअ खे भगवत गीता चवंदी लोभ छॾ, लोभी कोन ॿुधण चाहींदो। अहंकारी खे चवंदी अहंकार छॾे मुंहिंजी शरण में अच, अहंकारी चवंदो माए फुट, कोन ॿुधंदो, ॿुधण ई कोन चाहींदो। मूड़ गृहस्थ मोह में फाथल माण्हूअ खे भगवत गीता चवंदी मूढ़ता छॾ, वो कोन छॾींदो। क्रोधी माण्हू क्रोध कोन छॾींदो। त इन करे उनखे न ॿुधायो जेको ॿुधण ई न चाहे। लोभी लोभ में फाथल हुजे, अहंकारी अहंकार में फाथल हुजे, उहो त बल्कि ॾिसंदो ई कोन, उहो निहारींदो बि कोन, ऐं किथे घटि वधि न ॻाल्हाए। ओशो चयो आहे जबरदस्ती ॿुधाइण सां पाप थी वेंदो। ॾाढा ॼणा चवंदा आहिनि कि असांजे सत्संग में अच तोखे मोक्ष मिली वेंदई। हाणे मोक्ष जो अर्थ थींदो आहे परम स्वतंत्रता। त परम स्वतंत्रता में तव्हांजे ग्रुप में अचूं
ऐं तव्हांजे अनुसार फॉलो कयूं त मोक्ष मिली बि वञे त अहिड़ो मोक्ष कहिड़े कम जो जंहिंमें तव्हांजे ग्रुप जी गुलामी हुजे, त मोक्ष त थियो ई कोन न। पर मोक्ष लाइ गुलामी कराइनि पिया था माण्हू कि असांजे ग्रुप खे छॾे पोइ न वञी सघंदी आहे, ग्रुप जी निंदा बि न कंदी आहे, ग्रुप ऊंचो आहे पंहिंजे लाइ। त इहो पाप ईअं थी वेंदो छो त स्वतंत्रता ख़तम थी वेंदी। हा, हू पंहिंजी इच्छा सां घुमी फिरी करे पाण ई अची शरणागत थिए, पाण जिज्ञासा उत्पन्न थिए, उहो तव्हांजे ग्रुप में पाण ई अचे ऐं अस्तित्व त मोकिलींदो। हर कंहिंखे हिक ॿिए सां जोड़े पियो थो अस्तित्व, पाण जहिड़ा माण्हू हर कंहिंखे ग्रुप पाण जहिड़ा मिली पिया था वञनि, त उन में वरी उधार थी वेंदो। पंहिंजे इच्छा सां अचे त जुड़े त, पर जोरीअ जो तव्हां हुनखे जोड़ींदा त हुनखे लॻंदो मोक्ष मिली चुको आहे मूंखे, असली मोक्ष त परे रहिजी वेंदो। त पाप थी वियो इहो, जोरीअ पाप थी वियो। जोरीअ सत्संग में जोड़णु, जोरीअ हुनखे ध्यान भरणु, हुनजा दरवाजा ई बंदि थी वेंदा, स्वतंत्रता ख़तम थी वेंदी। त कंहिंखे असां जोरीअ नथा ॿुधाए सघूं। कृष्ण उहो ई थो चए, ख़ासि कर हुनखे जंहिंमें भक्तीअ जा बिज न हुजनि ऐं जंहिंमें तपस्या जो गुण न हुजे, अतपस्वी ऐं अभक्त। त हिकु प्रश्न पुछां तव्हां खां, भाई कंहिंखे जोरीअ न ॿुधाइणु खपे, त ही जेको अंत समय में चयो वेंदो आहे भई गीता ॿुधाईसि, अंत समय में पियो आहे, हिनखे गीता पढ़ीसि ॿुधाईसि, उहो उचित आहे छा? कान्हे न तव्हांजे ख्याल सां? होश में न हूंदो न, थोरो हुजेसि होश। ऐं एतिरे में तव्हां सम्झी चुका हूंदा कि हुनखे वणंदी ई कान्हे। इहो बि सम्झिजो, जीवन भर जंहिंखे गीता न वणी उनखे अंत समय में किथां वणंदी, तालमेल ई न बीहंदो। पर इहो अपराध थी वेंदो आहे, हुनजी मृत्यु अञा बेचैनीअ में थी वेंदी आहे। उचित इहो आहे कि जीवन भर हुन जेका साधना कई आहे उहो ॿुधाइजे। अगर हुन गुरबाणी पढ़ी आहे, गुरबाणी ॻाई आहे, उहा ॿुधाइजे। भगवत गीता अगर सच में पढ़ी हुजे या कॾहिं ॿुधी हुजे, हुन ते सत्संग कयो हुजे, कृष्ण अर्जुन जो संवाद ॿुधो हुजे, त अंत समय में हुनखे वणंदी, हुनजी मृत्यु सहजता सां थी वेंदी, शरीर छुटी वेंदो। हर कंहिंखे थोरी आहे नियम इहो, जंहिंखे जहिड़ी वृत्ति हुजे, जहिड़ो जीवन भर स्वभाव रहियो हुजे, उनखे उहा शइ ॾिजे। बिल्कुलु बिल्कुलु, उनखे ॿुधाइण जी बि ज़रूरत कान्हे। जंहिं जीवन भर अध्ययन कयो हुजे, पर मान लो पुराणे अभ्यास जे करे तकलीफ़ थिए, वापस अचण थो चाहे, मोहग्रस्त, तो हुनखे भगवत गीता सहायता कंदी, अगर हुन अध्ययन कयो आहे त उन माण्हू, जंहिं माण्हू भगवत गीता पढ़ी कोन्हे, ॿुधी कोन्हे, कोई बि सत्संग हुन ॿुधो ई कान्हे, लगभग अधिकतर माण्हू ईअं ई आहिनि अॼु जे समय में, ख़ासकर पुरुष, स्त्रियूं बि अहंकार में पूरा, पैसा ॻणण में पूरा, दिमाग़ हलाइण में पूरा, घुमण फिरण ऐशो आराम में पूरा। त हुननि खे अंत समय त अची वियो, अंत समय छा करणु खपे? ओशो चयो आहे, हुनखे उहा शइ ॿुधायो जेको जीवन भर कयो हुजे। अगर लोभी रहियो आहे जीवन भर, त हुनखे पैसा थोरा ॾेखारियोसि, धन खड़कायोसि, पोटलीअ में भरे सिक्का
उनजी खनक ॿुधायोसि, शायदि उनखे सुठो लॻंदो, रिलैक्स मिलंदो, तालमेल वेही रहंदो। उहे ॾियोसि उनखे अंत समय में। लोभीअ खे धन ॾेखारियोसि, हिसाब किताब करण वेही रहो कि बाबा तव्हां वञो था, बढ़िया दुकान जंहिंमहिल आहे पंहिंजो, कोरोना में बि कमायूं पिया था, चिंता न कयो, एतिरा पैसा आया आहिनि, एतिरा जमा आहिनि। अंत समय में कयो त हुनजी मृत्यु सहज थी वेंदी। जेको न कयो आहे उहो ई करणो पवंदो न। हुन भॻवान जो नालो त जपियो ई कान्हे, हुन त मज़ाक उॾायो। ऐं वर्तमान में बि ॿुधी वठनि जेके मज़ाक उॾाइनि था, हींअर बि उन्हनि जो बि अंत समो ईंदो। हींअर त चवनि था इहे धंधो आहे, धर्म कान्हे, इहे त मूर्ख ठाहिण जा रस्ता आहिनि। त तूं छा सियाणो पियो थो ठाहीं? छा तूं छा पियो थो करीं? तूं भॻवान जो मज़ाक थो उॾाईं, तूं धर्म जो मज़ाक पाण खे स्टैंडर्ड थो सम्झी। ऐं माउ पीउ बि ख़ुशि थींदा आहिनि, असांजा बेटा असांजा ॿार स्टैंडर्ड आहिनि, धर्म खे मञींदा ई कोन्हनि। हा, पैसो ई धर्म आहे। त उन्हनि खे पैसो ई ॾेखारियो वञे अंत समय में, पैसनि जूं ॻाल्हियूं कयूं वञनि। गीता बि त छाजी उन्हनि खे कमु ईंदी? विड़े न उल्टो कि हटायो हितां, डिॼारियो था, हिकु त वञा थो वरी ॾकायो था। त हुनखे ॾकाइजे न, हुन अहंकारी हुजे त अहंकार वधाइजे। भाई तो ॾाढो कुझु करे संसार में, नालो करे वियो हुई शहर में, पगड़ियुनि ते 4 माण्हू अची वेंदई, बढ़िया, छा क्या बात है। अहंकारी हुजे त इहो चइजेसि, जेको जीवन भर कयो अथई, ख़ुशि थींदो कि हल भाई कोई अफ़सोस कान्हे, इहो ई था चवनि। पोइ जेको थिए न वञे हुनजो, असांजो कहिड़ो मतिलबु? उहो ई कोन ॿुधंदो। त हुनखे त पोइ हू ॼाणे, हुनजो कमु ॼाणे न, वञण वारो त आहे ई, वेंदो त सही। त हुनखे ख़ुशी ख़ुशी मोकिलियो न, सहजता सां, भाई वञे। पोइ हुते असांखे ख़बर ई कान्हे, जाने चले जाते हैं कहाँ। पोइ तूं ॼाण, यमदूत ॼाणनि, जेको सिस्टम हुजे, असांखे ख़बर ई कान्हे। इहो आहे। जंहिं धन सां प्यार कयो हुजे, हुनखे धन अफ़सोस त थींदो। हुनखे माण्हू हूंदो त, पर असांजो कमु इहो ई आहे, जेको हुन कयो अथई उनखे उहो ई मोकल ॾियो।
सोई इंसान इंसान जो घड़ीअ जो कंदो ध्यान सोई इंसान इंसान जय कहजी भी दिल ना दुखाई ऐं बुखे खे ऐं रोटी बुखे खे खाराई जय कहजी भी दिल ना दुखाई ऐं रोटी बुखे खे खाराई खाली मोटियो ना मेहमान सोई इंसान इंसान जो धणीअ जो कंदो ध्यान सोई इंसान इंसान जय पल पल प्रभुअ खे पुकारियो दुश्मन खे भी न आधिकारियो जय पल पल प्रभुअ खे पुकारियो दुश्मन खे भी न आधिकारियो जय कयो कोई पुण्य दान सोई इंसान इंसान जो धणीअ जो कंदो ध्यान सोई इंसान इंसान जो वठी घर में संतन खे आयो ऐं अरदास कृष्ण खां करायो जो वठी घर में संतन खे आयो ऐं अरदास कृष्ण खां करायो तंहिंजो मालिक रखियो मान सोई इंसान इंसान जो धणीअ जो कंदो ध्यान सोई इंसान इंसान त माण्हूअ जेके ग़लतियूं कयूं उन अनुसार उनखे फल मिले थो जीवन भर जंहिं धन जी पूजा कई उनखे अंत समय भगवान त यादि ईंदो कोन जीवन भर जंहिं मां कई उनखे अंत समय भगवान किथां यादि ईंदो ही उलझन इन करे थींदी आहे कि हुनजो स्वभाव पंहिंजो जेको वञे थो अंत समय में ऐं घर वारा गीता पिया था ॿुधाइनि तालमेल ई कोन्हे कोई पाण में ट्यूनिंग ई कोन्हे उनखे त उहो ॿुधायो जेको जीवन भर उन कयो आहे उनखे पैसनि जूं ॻाल्हियूं कयो चोसि पद तुंहिंजो प्रमोशन थी वियो अथई पर तूं वञी थो हाणे
पद जी लालसा हुजेसि त चओसि तोखे पद ॾिनो अथनि तुंहिंजी टीम में, हुनखे ख़ुशी ॾेई मोकिलियूं न कि भाई तूं वञ, पर ख़ुशी थी कि हिकु अञा बि जोड़े तूं वेंदे वेंदे बि कुझु हासिल करे आए। सांसारिक प्रतिष्ठा जी जंहिंखे हुजे हुनखे चओसि तुंहिंजी इज़त ॾाढी पई थी थिए ॿाहिरि, तूं वञ रुगो। ॾाढनि खे ज्ञान में भी मोह फासंदो आहे, अंत समय में जलेबियुनि खे मरण वारियूं मरण वारा बिल्कुलु, पर वेंदे वेंदे बि चेला चपाटा दादी कुझु ज्ञान ॿुधाए वञो, पोइ सम्झ में अचे हिकु अखर न ॻाल्हाईंदी कुझु बि, छो त अंत समय उनखे उहो ई त मज़ो ईंदो न जेको जीवन भर कयो अथई। त कंहिंखे ज्ञान में इंट्रस्ट, ज्ञान असली न, ॻाल्हियुनि में जंहिंखे दिलचस्पी हुजे, कि जीवन भर ज्ञान ई ज्ञान बांटियो आहे, उनखे अंत समय चओसि थोरो ज्ञान ॾे, जलेबी ठाहे थोरी, उनखे उनमें मज़ो ईंदो। इहो कृष्ण भॻवान थो चए इनडायरेक्टली, ॿिनि लाइनुनि जे विच में लिखियल आहे कि उनखे इहो ज्ञान न ॾिजो जेको भगत न हुजे, जंहिंखे मूंसां प्यार न हुजे, जेको गुणनि में भी दोष ॻोल्हे, उनखे न ॿुधायो इहो। गुणनि में दोष उहो ई ॻोल्हींदो आहे जेको लोभी हूंदो आहे, जेको स्वार्थी हूंदो आहे। उहो चवंदो ही गीता ग़लति आहे, मां ग़लति कोन आहियां, मां बिल्कुलु सही आहियां, मुंहिंजो पैसो सही आहे, उनखे न ॿुधायो न। कृष्ण भॻवान चए थो जेको मुंह में भी माम अभ्यस्यति, उनखे त बिल्कुलु न चइजो। केर कृष्ण ॾाढा ईअं कृष्ण जे साम्हूं ई चवंदा हुआ छाजो भॻवान, छाजो भॻवान आहे, ऐं ॾाढा हींअर बि चवंदा आहिनि छाजो कृष्ण, छा कई मां त कई थी जीवन भर, ऐं असांखे मना थो करे, अहंकार न कयो। अहिड़ा बि आहिनि माण्हू संसार में, मां ई सभु कुझु आहियां ऐं मुंहिंजो जेको आहे भॻवान जी उहो सभु कुझु आहे। कृष्ण केरु थींदो आहे? त कृष्ण चए थो उनखे न ॿुधायो, इहे न को सम्झंदा, न को उन्हनि जीवन भर को सत्संग कयो आहे या ॿुधो आहे, इन्हनि खे ॻाल्हि सम्झ में ई कोन ईंदी। उन्हनि खे उन्हनि जी इच्छा अनुसार मरण ॾियो, पंहिंजी इच्छा अनुसार जीवन जिया त कोन। पैसे लोभी माण्हू कॾहिं बि पंहिंजी इच्छा सां जीवन न जीअंदो आहे। कंजूस ऐं लोभी ऐं संग्रह करण वारो पंहिंजी इच्छा सां जीवन जीअंदो ई कान्हे, पर मरण हुनजी इच्छा सां ॾियोसि, पैसा थोरा ॾेखारे करे, चेक बुक अॻियां रखी करे ऐं हुनखे मोकल ॾियो। भगवत गीता हुते मैच न कंदी। त कंहिंखे ॿुधाइजे उनखे जंहिंमें भक्ति हुजे, जंहिं जीवन में तपस्या कई हुजे, जंहिं धर्म जे लाइ कष्ट सहन कयो हुजे, जंहिं कर्तव्य पालन में कष्ट ॾिठो हुजे, अपमान भी सठो हुजे, पर कॾहिं भगवान खे न छॾियो हुजे, अहिड़े खे ॿुधाए न। अभ्युस्यति, दोष दृष्टि वारे खे त बिल्कुलु न। हाणे सवाल ॿुधाए केरु? ॿुधाइण वारे जूं ॻाल्हियूं हाणे अचनि थियूं। अधिकार कंहिंखे आहे ॿुधाइण जो? छा हर कोई दादा दीदी दादी ठही वेही रहंदो? मां ॿुधाईंदसि। उनजो भी लक्षण आहे कि ॿुधाइण जो अधिकार कंहिंखे आहे। भगवत गीता वो हिन में अचे थो। य इमं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिधास्यति, भक्तिं मयि परां कृत्वा माम् एव एष्यति असंशय। जेको मूंसां परम प्रेम कंदो हुजे, कृष्ण भगवान तो चए, उहो अधिकारी आहे ॿुधाइण जो।
जेको कृष्ण भगवान तो चए जेको मूंसां परम प्रेम कंदो हुजे, पराम भक्तिम, जेको मुंहिंजो भगत हुजे, मुंहिंजी शरणागत हुजे, मुंहिंजी गीता उहो ई ॿुधाए सघंदो। दिमाग़ वारो कोन ॿुधाए सघंदो। होशियार हुजे, मेमोरी शार्प हुजे, उहो कोन ॿुधाए सघंदो। जेको मां हृदय सां चयो आहे उहो ई ॿुधाए सघंदो जंहिं हृदय सां ॿुधो आहे। ऐं हृदय सां ॿुधी करे हृदय सां ॿुधाइण जी ताक़त हुजे त उनखे अधिकार आहे ही शास्त्र ॿुधाइण जो। हिन में दिमाग़ वारो न, दिमाग़ बि आहे, ज्ञान आहे त दिमाग़ जो कमु आहे, पर पहिरीं भक्ति, उनजो हृदय खुलियल हुजे, हृदय वारो खे अधिकार आहे। मूंसां जेको प्रेम करे थो ऐं हीअ भगवत गीता अगरि कंहिंखे ॿुधाए थो उहो मूंखे ॾाढो प्यारो आहे। उहो मूंखे ॾाढो प्यारो आहे जेको भगवत गीता ॻाए करे ॿियनि खे ॿुधाए थो, सम्झाए थो, भगवान सां जोड़े थो। उहो ॿुधाइण वारो मूंखे ई प्राप्त थींदो। उहो ॿुधाइण वारो भगवत गीता ॻाए करे सम्झाए करे हृदय सां ॿुधाइण वारो मरी करे भगवान सां वञी मिलंदो। इन में कोई संदेह कान्हे, असंशय, इन में कोई डाउट कान्हे। पर केरु आहे ॿुधाइण जो अधिकारी? जेको जंहिंजो भगवान सां प्रेम आहे। य इमं परम गुह्यम मद भक्तेषु ही परम गोपनीय रहस्य युक्त गुह्यम रहस्य युक्त गीता शास्त्र उहो ई ॿुधाए थो सघे वक्ता जेको भक्तीअ सां भरियल हुजे, जेको पैसनि जे लाइ न कंदो हुजे। तो ॿुधनि जलेबियूं मथां चवनि कि असां बि त इहो कमु कंदा आहियूं। शर्तूं ॿुधो, जेको पैसनि जे लाइ न कंदो हुजे भगवत गीता ते सत्संग, जेको मान बढ़ाईअ लाइ बि न कंदो हुजे, जेको भीड़ जे लाइ बि न कंदो हुजे, माण्हुनि जे लाइ बि न कंदो हुजे, सभु उन्हनि जे लाइ कंदो हुजे, केवल भगवान जो कमु सम्झी करे कंदो हुजे, पोइ जें ताईं पहुचे महान कमु आहे इहो, अॻिते ईंदो महान कमु आहे इहो, भगवान जो वॾे मां वॾो कमु आहे। जेको मान बढ़ाईअ लाइ नथो करे, भेटा पूॼा जे लाइ नथो करे ऐं पंहिंजो मान सम्मान थे इन लाइ बि नथो करे, केवल भगवान जो प्रचार थे, भगवान जे भावनि जो जेको भगवान हृदय मां कढी आहे, हरि हीअ कमल विहारणी, उहा भगवान जी वाणी जो प्रचार थे, जेको इन लाइ थो करे, उहो आहे वक्ता। ऐं खुद वक्ता चाहींदो आहे कि मूं में बि उहे भाव अचनि, जेको भगवान चए थो, वक्ता चाहींदो आहे मूं में बि भाव अचनि, मां बि उनजी शरणागत थियां। उनखे पाण भगवान ठहिण जो शौक़ु न हूंदो आहे, पर अॼुकल्ह थी रहियो आहे। माण्हू भगवत गीता जे नाले ते भगवत गीता जो भगवान जो प्रचार घटि, पंहिंजो प्रचार वधीक पिया था कनि, पंहिंजो ऐं पंहिंजे गुरूअ जो। भगवान साइड में करे त इहे उन्हनि जी ॻाल्हि कान्हे। हिते उन्हनि जी आहे कि जंहिंखे माण्हुनि जे कल्याण जी चिंता आहे, वक्ता जेको चाहे थो कि माण्हुनि जो थोरो भलो थिए, हिन संसार सागर में बुॾनि पिया था, दुखी पिया था थियनि, थोरो निकिरनि, दुख दूर थिए हिननि जो, वास्तविक कल्याण हिननि जो थिए। इन उद्देश्य सां जेको कथा करे थो, भगवान जी भक्ति, भगवान जी गीता जो प्रवचन सत्संग करे थो, उहो भगवान खे ॾाढो प्यारो आहे। मोरारी बापू चवंदो आहे कि वक्ता भी हुजे भगत, श्रोता भी हुजे भगत, ऐं ॿई जॾहिं मिलनि त ॿई मिली करे पोइ हलनि परमात्मा जे तरफ़, पोइ ॿई वरी मिली करे परमात्मा खे ॻोल्हनि। श्रोता अकेले भी कोन ॻोल्हे सघंदो, वक्ता भी अकेले कोन ॻोल्हे सघंदो भगवान खे, ॿई मिली करे ॻोल्हींदो हुनखे।
सही सत्संग गीता जो ज्ञान गीता सत्संग ईअं न कि वक्ता पाण हाईलाइट थी वञे ऐं पाण सां जोड़ण जी कोशिश करे श्रोताउनि खे, ॿई उन जी शरण में। कृष्ण भगवान चए थो उहे मूंखे ई प्राप्त थींदा जेके मुंहिंजे हिन परम रहस्य युक्त ज्ञान खे पाण ॿुधाईंदा ऐं ॿियनि खे बि ॿुधाईंदा। उन जे समान मुंहिंजो कमु करण वारो ॿियो कोई बि कोन्हे, न को कॾहिं थींदो। 69 नंबर सलो न च तस्मात् मनुष्येषु कश्चित् मे प्रियकृतम् भविता न च मे तस्मात् अन्य प्रियतर भूयि। माना भगवान कृष्ण ॿुधाए थो कि मूंखे केरु प्यारो आहे, जेको माण्हुनि खे भगवत गीता जे माध्यम सां मूंसां जोड़े थो, घर वापसी तो कराए, यात्रा पूरी तो कराए, भिटकल खे उनखे भिटकाव मां आणे करे सही राह ते आणे थो, अहिड़ो माण्हू मूंखे ॾाढो प्रिय आहे। उन जे समान मूंखे ॿियो कोई भविष्य में भी प्यारो कोन हूंदो। हाणे ॿुधायो, माण्हू हिन कम खे नंढो सम्झंदा आहिनि, छोटा सा तो काम है, तो वॾो कम कंहिंखे पिया सम्झो। कोरोना साबित करे छॾियो कि वॾो कम इहो ई आहे, ॿिए सभु कम नंढा साबित थिया, शून्य साबित थिया। पर हिन खां पहिरीं छा पिया माण्हू सम्झनि, भई वॾा कम ॿिया थींदा आहिनि। ऐं सभिनि खां नंढे मां नंढो कोई कमु सम्झंदा हुआ त भगवत गीता जो सत्संग, छो त भीड़ ॾिसी करे, भीड़ ॾिसी त निर्णय कंदा हुआ। हाणे भीड़ ॾिसी निर्णय कोन पियो थो थिए। हाणे त मां त चवां थो भगवान पुराणा केस पुराणियूं फाइलियूं पियो थो कढे, हिन में सभिनि जा केस निर्णय पिया था थियनि, फैसला पिया था अचनि, सभिनी जा हींअर फैसला पिया था थियनि, हिसाब किताब पियो थो थिए। त उहो ई श्रेष्ठ आहे जेको भगवत गीता ॻाए थो, जेको भगवत गीता ॿुधे थो, समझी करे, जेको उन ते हले थो। कृष्ण कंहिं प्यासे खे पाणी पियारण धर्म जो कमु आहे या कान्हे? त जेके जन्मनि जन्मनि खां जीव भिटकनि पिया था परमात्मा खे पाइण लाइ, त ॾाढनि खे त ख़बर ई कान्हे। पर हेॾे भीड़ मां के अहिड़ा बि माण्हू हूंदा जेके प्यासी हूंदा ज्ञान जा, जेके भगवान सां मिलण चाहींदा हूंदा, उन्हनि खे अगरि भगवत गीता ॿुधाए करे थोरी प्यास पूरी कईसीं ते वॾो धर्म जो कमु आहे या कान्हे? उहो ई त कृष्ण भगवान चए थो, उन समान मुंहिंजो ॿियो न सॼी पृथ्वीअ में ॿियो कोई बि मूंखे प्यारो कान्हे जेतिरो मूंखे उहो प्यारो आहे।
केर जेको मुझे हिन भगवत गीता के ज्ञान जो प्रचार तो करे, जो हर का प्यारा सो सबना का प्यारा। भगवान जो प्यारो थी वनू ॿियो छा खपे? इन का मथे कुछ है या गायूं? अचो गायूं भला। पर जेको हरिय जो प्यारो थी वने उन का मथे कोई आहे छा? पर ताके हैरानी थींदी कि ॾाढा माण्हू इनखे का वॾी ॻाल्हि सम्झंदा ई कोन अथव। कंहिंखे चओ भाई भगवान जो प्रिय ठहिणो अथई, चवंदव छा मिलंदो? मिलंदो छा? चवंदासीं मिलंदई त कुझु कोन, बल्कि हली वेंदे थोरो घणो जेको अथई चवंदो कोन्हे प्यारो थियणो। मूंखे निर्मल बाबा जो प्यारो थियणो आहे, मूंखे बाबाजीअ जो ढाबाजीअ जो दादाजीअ जो प्यारो थियणो आहे। उहो कुझु ॾींदा, पर उहे सभु उहो मूड़ आहिनि, मूर्ख आहिनि उहे। असली त ख़ुशनसीब उहो आहे, मां ॿियो भॼन पियो ॻाइणु चाहियां, जंहिंखे परमात्मा जो प्यार थो मिली वञे। हलो पहिरीं पहिरीं इहो ॿुधी वठो। प्रभु का प्यार मिल जाए जिन्हें एक बार जीवन में, प्रभु का प्यार मिल जाए जिन्हें एक बार जीवन में, वो बंदे हो नहीं सकते कभी लाचार जीवन में। प्रभु का प्यार मिल जाए जिन्हें एक बार जीवन में। नहीं होती जिन्हें आदत खिले शिकवे सुनाने की, नहीं होती जिन्हें आदत खिले शिकवे सुनाने की, बिना मांगे ही मिलती है उन्हें हर शय ज़माने की। सपने हो गई सभी अब साकार जीवन में, वो बंदे हो नहीं सकते कभी लाचार जीवन में। प्रभु का प्यार मिल जाए जिन्हें एक बार जीवन में। मुसीबत आ नहीं सकती जहाँ ईश्वर का डेरा है, वो घर जन्नत से अच्छा है जहाँ प्रभु का बसेरा है। मगर लाजिम है आ जाए हमें विश्वास जीवन में, मगर लाजिम है आ जाए हमें एतबार जीवन में। वो बंदे हो नहीं सकते कभी लाचार जीवन में।
संसार में रही करे सांसारिक इच्छाऊं पूरियूं करण कोई वॾो बहादुरी जो कम कान्हे। वॾो महान कम त इहो आहे कि मनुष्य जन्म पाए करे परमात्मा सां प्रेम थी वञे। इहो आहे वॾो कम। ऐं वरी उन खां वॾो कम इहो आहे कि परमात्मा असां सां प्रेम करे। प्रभु का प्यार मिल जाए जिन्हें एक बार जीवन में शरणागत थी वञे ऐं भगवान जो प्यार मिली वञे त ऐं वरी भगवान जो आदेश भी पालन करे। असां भगवान जो आदेश समझी करे ही भगवत गीता ते सत्संग कयोसीं, पर हाणे ख़बर थी पए कि उहो भगवान खे ॾाढो प्यारो भी आहे, जेको कंहिं भी रूप में थोड़ो भी आहुति विझे थो भगवत गीता जे सत्संग में प्रचार में, थोड़ो भी, कोई भली ढोलक भी तो वॼाए, कोई भली भगवत गीता जे इन्हनि सत्संगनि खे लिखे थो, कोई ॿुधी करे ॿियनि खे थोड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए थो, या कोई लाइव हलाए थो मोबाइल जले करे। ये सब आहुति आहिनि उन भगवान जे कम में। इहो भगवान जो कम आहे ऐं सभु भगवान जा प्यारा आहिनि जेके भगवान जे प्रवचन के अॻिते फैलाइनि था। बोल श्री कृष्ण भगवान की जय।